असांजो अॼोको टॉपिक आहे द सेल यानी जीव घरड़ो एंड इट्स ऑर्गेनिल यानी उन जा उज़वड़ा यानी जीव घरड़ो ऐं उन जा उज़वड़ा या हिसा ऐं उन्हनि जो कमु। सभई साह वारा या जानदार हिकु तमामु नंढड़े ज़रड़नि जा ठहियलु आहिनि जिन खे असां जीव घरड़ो या सेल चवंदा आहियूं। जीअं भिति सिरुनि जी ठहियलु हूंदी आहे अहिड़े ई नमूने सभु जानदार जीव घरड़नि जा ठहियलु हूंदा आहिनि। सो द सेल इज़ बेसिक यूनिट ऑफ लाइफ। तंहिंजे करे सेल जेको आहे ज़िंदगीअ जो बुनियादी एको आहे। दुनिया में पहिरियों दफ़ो सेल कंहिं लधो अचो त उन साइंसदान सां तव्हांखे मिलायां। उहो साइंसदान आहे रॉबर्ट हुक। रॉबर्ट हुक 1665 में सेल लधो। कीअं लधईं? हिन पंहिंजी माइक्रोस्कोप ठाही हुई। हा, उन ई माइक्रोस्कोप ते हिन पहिरियों दफ़ो ॿूटे जो सेल ॾिठो। सेल जा 2 अहम क़िस्म आहिनि। हिकिड़ो सेल आहे जानवरनि जो सेल ऐं वरी ॿियो सेल आहे ॿूटनि जो सेल। हर हिकु सेल मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे हिसनि जो ठहियलु आहे। उन्हनि हिसनि खे असां ऑर्गेनिल्स चवंदा आहियूं यानी सेल जा उज़वड़ा। ऐं हर हिकु उज़वड़े जो हिकिड़ो ख़ासि कमु आहे जेको सेल में अदा करे थो। हीअ आहे सेल जो ऑर्गेनिल न्यूक्लियस यानी मर्कज़। ही सेल जे विच ते हूंदो आहे। इन में अंदरि क्रोमोसोम नज़र अचनि था। न्यूक्लियस इज़ नोन एज़ कंट्रोल सेंटर ऑफ द सेल। सॼे सेल ते न्यूक्लियस कंट्रोल कंदो आहे, तंहिंजे करे हिन खे सेल जो कंट्रोल सेंटर चइबो आहे। न्यूक्लियस जे अंदरि असां अॻ में पढ़ियोसीं त क्रोमोसोम मौजूदु हूंदा आहिनि। क्रोमोसोम हिकु धागनि जहिड़ी बनावट आहे जेका सभिनी सेलनि जे न्यूक्लियस जे अंदरि हूंदी आहे। इहे छा कंदा आहिनि? क्रोमोसोम कैरी द जीन्स। क्रोमोसोम जीन खणंदा आहिनि। किथां खणंदा आहिनि? पेरेंट्स यानी माउ पीउ खां औलाद। वरी इहे जीन छा आहिनि? इहे जीन उहे ख़ासियतूं आहिनि, उहे मौरूसी ख़ासियतूं जेके माउ पीउ खां औलाद में मुंतक़िल थियनि थियूं ऐं औलाद माउ पीउ जे मुहांडे हुजे थी। हाणे असां सेल जो साइटोप्लाज़म पढ़ंदासीं। साइटोप्लाज़म वरी छा आहे? इहो जेल लाइक, जीअं जेली घाटी पाणियाठ हूंदी आहे, ईअं ई साइटोप्लाज़म सेल जो पाणियाठ आहे। साइटोप्लाज़म जेली लाइक फ्लूइड दैट होल्ड्स ऑल ऑर्गेनिल्स। इहो जेली लाइक हिकिड़ो पाणियाठ आहे जिते सभई उज़वड़ा सेल वारा मौजूदु आहिनि। हीअ आहे सेल जो अहम उज़वड़ो माइटोकॉन्ड्रिया। ही इन जे करे अहम आहे त ही सेल जे लाइ तवानाई या एनर्जी ठाहींदो आहे, यानी खाधे खे तोड़ फोड़ करे उन मां एनर्जी ठाहींदो। सो माइटोकॉन्ड्रिया इज़ द पावर हाउस ऑफ द सेल। इहो सेल जो पावर हाउस या बिजली जो घर सॾिबो आहे। हीअ आहे सेल जो ॿियो उज़वड़ो जंहिंखे असां क्लोरोप्लास्ट चवंदा आहियूं। क्लोरोप्लास्ट सिर्फ़ु ॿूटनि में हूंदो आहे, जानवरनि जे सेलनि में न हूंदो आहे। क्लोरोप्लास्ट ॿूटे में सिज जी रोशनीअ खे जज़ब करे ॿूटे जे लाइ खाधो या ग्लूकोस ठाहींदो आहे। हीअ आहे हिकु ॿियो उज़वड़ो, इहो बि सेल में मौजूदु हूंदो आहे। इन जो नालो आहे एंडोप्लाज़्मिक रेटिक्यूलम। हिन जो कमु आहे प्रोटीन ऐं सणभा मालिक्यूल मुंतक़िल करणु। इन जे करे हिन खे ट्रांसपोर्ट सिस्टम ऑफ द सेल भी चइबो आहे। हीअ आहे गोल्जी बॉडी। हीअ छा कंदी? जेको एंडोप्लाज़्म रेटिक्यूलम ते प्रोटीन ऐं सणभा मालिक्यूल ठही आया आहिनि उनखे चेक पैक ऐं सील कंदी। तंहिंजे करे हिन खे सेल जी पोस्ट ऑफिस चइबो आहे। छो त पैकिंग, चेकिंग ऐं डिलीवरी इहे पोस्ट ऑफिस में ई कमु थींदा आहिनि। हीअ ॾिसो पिया न, हीअ आहे सेल जो वैक्यूल या खाल। हिन खे सेल जो गोदाम हाउस बि चइबो आहे। हीअ छा कंदो आहे? हीअ खाधे खे, पाणीअ खे ऐं ज़ायो मवाद खे, मटीरियल खे जमा करे रखंदो आहे, तंहिंजे करे स्टोरेज बैग चइबो आहे। हीअ आहे सेल जी झली या सेल मेम्ब्रेन या सेल जो परदो। हीअ छा थो करे? सेल खे ढके थो। सेल मेम्ब्रेन प्रोटेक्टिव भिति आहे, बचाईंदड़ भिति आहे जेका शयुनि खे अंदरि अचणु ॾिए थी सेल में ऐं ॿाहिरि कढे थी।
हीअ आहे सेल जी भित, जंहिंखे सेल वाल बि चइबो आहे। हीअ सिर्फ़ु ॿूटनि में हूंदी आहे, जानवरनि में न हूंदी आहे। सेल जी भित ॿूटनि जे सेल खे मज़बूती ॾिए थी ऐं सेल जी भित ॿूटनि जे सेल खे शिकिल मुहैया करे थी।